नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक्त तक छिन्नी में ख़बर ॾींदा रहूं तो छिन्नी में अवामी न्यूज़ जे 1 साल मुकम्मल थियण जी ख़ुशी में छिन्नी के प्रेस क्लब में केक काटियो वियो। इन मौके ते छिन्नी के प्रेस क्लब के सहाफ़ियुनि ऐं शहरियुनि जो चवणु होता है जी बिल्कुल सिंध भर जी यहाँ छिन्नी में भी जो सालगिरह जो पहिरें सालगिरह जो केक काटियो वियो आहे। हींअर असां सां गॾु असांजा सहाफ़ी दोस्त आहिनि, मौजूदु आहिनि अवामी प्रेस क्लब छिन्नी में। उन्हनि खां न्यूज़ वठंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे अवामी न्यूज़ जे लाइ। जी बिल्कुलु, हींअर असां अवामी न्यूज़ जो जेको पहिरें सालगिरह जो केक काटियो हुयो, उनजो तव्हां छा चवणु आहे? अवामी न्यूज़ जेको आहे सो माना पंहिंजो पहिरियों साल मुकमल करे जे ग़रीबनि जो आवाज़ु हमेशह अवामनि ताईं पहुचायो आहे, उन्हनि जो पंहिंजो अहम किरदारु अदा कयो, उनजो तव्हांजो छा चवणु आहे इन हवाले सां? सब खां पहिरीं त मां अवामी न्यूज़ चैनल जे पूरी सथ खे लख लख वाधायूं थो ॾियां, जिन्हनि जे चैनल 1 साल खैरनि सां कंप्लीट करे हाणे ॿिए साल में शुरू आहिनि। अवामी न्यूज़ हिकु तमामु बहितरीनु वेब न्यूज़ चैनल आहे। हीअ मिसकिन मारवाड़नि जो आवाज़ु एवाननि ताईं पहुचाइण में वधि पंहिंजो किरदारु अदा करे रहियो आहे। अॼु असीं सभु हिते अवामी न्यूज़ जे पहिरीं सालगिरह अवामी प्रेस क्लब छिन्नी में मल्हाई आहे। ईअं त अवामी न्यूज़ पूरी सत खे असीं मुबारकबाद ॾियूं था। पहिरें साल ते बहितरीनु कमु कयो ऐं इन्हनि खे जेके पूरे सिंध में इन्हनि जेकी कयो माशाल्लाह बहितरीनु कमु करे रहिया आहिनि। असां अवामी न्यूज़ जे सॼे सथ खे मुबारकबाद पेश कयूं था पहिरें साल जे सालगिरह जे। इंशाअल्लाह उमेद कयूं था अॻिते बि सुठो कमु हलंदो। अवामी न्यूज़ जे पहिरीं सालगिरह जे सॼी टीम सथ खे मुबारकबाद कयूं था असां। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़